بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين أما بعد معزز سامعین و ناظرین اکرام محبت اہل بیت जे उनवान सां अॼोकी ॾही नशस्त में ज़िक्र कंदासीं त मोहबत अहल बैत नबी ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नज़र में ईमान जे लाइ शर्त आहे। जहिड़े तरीक़े सां नाई नशस्त में कुझु रिवायतूं ज़िक्र कयूंसीं जेके दलालत पियूं कनि त मोहबत अहल बैत ईमान जे लाइ शर्त आहे। अहिड़े तरीक़े सां हिन ॾही नशस्त में ज़िक्र कंदासीं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं पंहिंजे घर में तशरीफ़ फरमा हुया त जनाब सलमान फ़ारसी खां ॿी रिवायत आहे त जनाब सलमान फ़ारसी जिन फरमाइनि था मां रसूल अल्लाह ॾांहुं वियमि त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथनि सां हसन ऐं हुसैन खे ताम खाराए रहिया हुया, कुझु खाधो खाराए रहिया हुया। तारतन फ़ी फमिल हुसैन व तारतन फ़ी फमिल हसन। हिकु मरतबा रसूल अल्लाह पंहिंजे हथनि सां हुसैन जे मुंहं में लुकमो पिया ॾियनि त कंहिं मरतबा हसन जे मुंहं में लुकमो ॾियनि पिया। फलम्मा फ़रग़ मिन ताम, जनाब सलमान फ़ारसी जिन फरमाइनि था त जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ताम मंझां फ़ारिग़ थिया त जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी तरफ़ मुतवजा थिया ऐं मूंखे मुखातिब थी करे फरमाइण लॻा, या सलमान अतुहिब्बुहुम, ए सलमान छा तूं हसन ऐं हुसैन सां मोहबत कंदो आहीं? त क़ुल्तु या रसूल अल्लाह कैफ़ ला उहिब्बुहुम, त जनाब सलमान फरमाइनि था त मां रसूल ख़ुदा जिन जी तरफ़ मुतवजह थी करे फरमायो त कैफ़ ला उहिब्बुहुम, या रसूल अल्लाह मां कीअं हसन ऐं हुसैन सां मोहबत न कंदुमि जिन्हनि सां तव्हां एतिरी मोहबत कंदा आहियो, पंहिंजी जान खां बि वधीक उन्हनि खे चाहींदा आहियो। सुम्म काल या सलमान मन अहिब्बहुम फ़क़त अहब्बनी व मन अहब्बनी फ़क़त अहब्बल्लाह। उन खां बाद जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सलमान जी तरफ़ मुखातिब थी करे फरमाइण लॻा, ए सलमान जेको हसन ऐं हुसैन सां मोहबत कंदो गोया उन्हनि मां मोहम्मद सां मोहबत कई, ऐं जेको मां मोहम्मद सां मोहबत कंदो उन अल्लाह सां मोहबत कई। उन खां बाद जनाब सलमान फरमाइनि था त नबी पाक फरमायो, व मन अबग़ज़हुम फ़क़त अबग़ज़नी व मन अबग़ज़नी फ़क़त अबग़ज़ल्लाह। ऐं जेको हसन ऐं हुसैन सां दुश्मनी रखंदो, बुग़्ज़ रखंदो, गोया उन मां मोहम्मद सां दुश्मनी रखी, ऐं जेको मां मोहम्मद सां दुश्मनी कंदो गोया उन अल्लाह सां दुश्मनी कई। त हिन रिवायत मुबारका मंझां इहो नतीजो थो निकिरे त इमाम हसन ऐं इमाम हुसैन जी मोहबत सां रसूल ख़ुदा ऐं ख़ुदि ख़ुदावंद मुतआल जी मोहबत हासिल थींदी आहे, ऐं उन जी दुश्मनी ऐं उन सां बुग़्ज़ रखण सां अल्लाह ऐं रसूल जी दुश्मनी ऐं उन सां बुग़्ज़ रखण जो नतीजो आहे। लिहाज़ा हिकु इंसान ईमान जे आला दर्जे ते फ़ाइज़ थियणु चाहे थो त उनखे ज़रूरी आहे त उहो अल्लाह जी मोहबत हासिल करे, जेका अल्लाह ऐं अल्लाह जी मोहबत मौक़ूफ़ आहे इमाम हसन हुसैन जी मोहबत ते। लिहाज़ा ईमान जे आला दर्जे ते फ़ाइज़ थियण जे लाइ हर इंसान ते ज़रूरी आहे त इमाम हुसैन ऐं इमाम हसन सां ऐं अहल बैत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत करे, जेका ईमान जे लाइ शर्त आहे। उन खां अलावा बि हिकु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मारूफ़ कौल आहे, या अली ला युहिब्बुका इल्ला मुमिनुन वला युबग़िज़ुका इल्ला मुनाफ़िक़ा। अली तोसां कोई बि मोहबत न कंदो सवाइ उनजे जेको मोमिन हुजे, ऐं तोसां कोई बि बुग़्ज़ न रखंदो सवाइ उनजे जेको मुनाफ़िक़ हुजे। इन खां अलावा जनाब अबू बकर ख़लीफ़ा अव्वल रिवायत था कनि जनाब सलमान फ़ारसी खां त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ला युमिनु रजुलुन हत्ता युहिब्बुका अहल बैती, कोई बि शख़्स मुमिन नथो थी सघे सवाइ एसी ताणी जो हू मुंहिंजी अहल बैत सां मोहबत करे। आख़िर में ख़ुदावंद मुतआल खां दुआ आहे त असांखे मोहम्मद ऐं आल मोहम्मद जी
मुहब्बत अता फ़रमाए ताकि ईमान जे आला दर्जे जी लिस्ट में शामिल थी सघूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।